लाड़कानी भरिसां ॻोठ शहीद प्रोफेसर अली ॾिनो शर जुड़ियो कलोड़ो में शर वेलफेयर पाकिस्तान ज़िले लाड़कानी तरफ़ां हिकु ॾींहं वारी मुफ़्त कैंप लॻाई वई, जंहिंमें 300 खां वधीक मर्द औरतुनि ॿारनि जो तिबी चेकअप कयो वियो ऐं मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते अॻवाननि सगारो आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां शर वेलफेयर एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां इहे मेडिकल कैंप अरेंज कई आहे ऐं सॼी जेको आहे पंहिंजी मदद पाण तहत अरेंज कई आहे ऐं उन्हनि इलाइक़नि में असांजी इहा ई कोशिशि आहे जिते माण्हू बेसहारा बेपहुच ऐं ग़रीब आहिनि ऐं उहे मेडिकली हिसाब सां उन्हनि खे शिकायतूं आहिनि या परेशानियूं आहिनि त पोइ उन्हनि जॻहियुनि ते असां वधि खां वधि इहा ई कोशिशि था कयूं त उते पंहिंजी मदद पाण तहत करे ऐं उते असां अहिड़ियूं मेडिकल कैंपियूं अरेंज कंदा रहंदासीं ऐं हितां जे जेके बि डॉक्टर साहब आया आहिनि इन्हनि सभिनी जी इहे सभु महिरबानी डॉक्टर साहब आहिनि, असां ते इन्हनि जी महिरबानी आहे, पूरा आहिनि इन्हनि जा, इन्हनि असांजो साथ ॾिनो आहे इन भलाईअ जे कम में, फलाह ऐं बहबूद जे कम में। महिरबानी। जीअं त मां निहायती शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे शेवा लाड़काना टीम जो, जिन में अची थो वञे असांजो जनरल सेक्रेटरी मोहम्मद आदिल शर, सीनियर वाइस प्रेसिडेंट राजा गुलाम हैदर शर, प्रधान सेक्रेटरी GM शर, डिप्टी जनरल सेक्रेटरी सईद अहमद शर ऐं उन्हनि दोस्तनि जो जिन असांजी हिन ख़ैर जे कम में असांजी मदद कई। उन्हनि में साईं बख़त ख़ान शर, मुस्लिम अली शर, सिराज अहमद शर, डॉक्टर फैसल ख़ान मुगेरी, साईं गाबर ख़ान शर, रहमत अली शर, जिन असांजे हिन ख़ैर जे कम में असांजी